ही 3 सिक्कनि जो किस्सो आहे। हिकु हारी हो, ॾाढो महिनती हो, जफ़ाकश हो। संदसि पुटु हो सो ॾाढो टोटरी हो, जेको सॼो ॾींहुं सुतो रहंदो हो। हारी पंहिंजे हरपे ते वेंदो हो ऐं गुज़र सफ़र करे पंहिंजे घर जो चुल्हो हलाईंदो हो। हिकु ॾींहुं हारी सोचियो त छोरो ॾाढो टोटरी थी वियो आहे, हाणे हिन छोरे जो को बिलो करणो पवंदो जीअं कमाइण लॻे। हिकु ॾींहुं हारी पंहिंजे घर खां उथियो ऐं हारपे लाइ वञणु लॻो त छोरे खे उथायईं ऐं उनखे चवणु लॻो त बाबा वञ कमाए करे घर खणी अच, हाणे आउं कुराड़ो थियण वारो आहियां ऐं मुंहिंजा जेके आहिनि से जिस्म सही कमु कोन पियो करे, तंहिं करे तूं बि हाणे कमाइणु शुरू कर त जीअं घर जो चुल्हो हली सघे। इहो चई करे हू हारपे ते हलियो वियो। जॾहिं हू हारपे ते हलियो वियो त पुटु हिन जो ॾाढो परेशान थियो ऐं पंहिंजी माउ खे चवणु लॻो त अम्मा मूंखे त कोई कमु बि कोन ईंदो आहे, ऐं भला कीअं कमाए ईंदुसि। हुनजी माउ छा कयो, हुनजी माउ ॾाढी परेशान थी ऐं हुनखे 3 सिक्का पंहिंजा रखियल जेके हा से हिनखे ॾिना ऐं हिनखे चयो त पुट तूं वञ घुमी फिरी अची शाम जो सिक्का इहे 3 पंहिंजे अबे खे ॾींजांइ ऐं हुनखे चइजांइ त ही जेके आहिनि से मां कमाए करे खणी आयो आहियां। शाम थी, हिन जो अबो हरपे खां मोटियो ऐं पंहिंजे पुट जो इंतज़ारु करणु लॻो। जॾहिं हिन जो पुटु घर पहुतो त हुन 3 सिक्का अची करे पंहिंजे वालिद साहब खे ॾिना। हिन जे वालिद साहब उन ई छोकिरे जे अॻियां उहे 3 सिक्का बाहि में उछलाए छॾिया ऐं हिन जे पुट खे को बि अहसासु कोन थियो। हिन आराम सां मानी खाई ऐं सुम्ही रहियो। हाणे ॿियो ॾींहुं थियो, बेसाॻी प्रैक्टिस। हिन जी माउ हिन खे 3 सिक्का ॾेई छॾिया। हिन जो अबो हरपे ते हलियो वियो। हीउ छोकिरो शहर में घुमी फिरी मौज मस्तियूं करे शाम जो घर वरियो ऐं पंहिंजे वालिद साहब खे उहे ई 3 सिक्का वरी ॿीहर ॾिनई जेके हिन जी माउ जा ॾिनल हुआ ऐं हिन जे अबे वरी उहे ई साॻिया 3 सिक्का वरी बाहि में उछलाए छॾिया। हिन जे ई साम्हूं हिन खे कोई बि फ़र्क़ु कोन पियो ऐं हिन आराम सां मानी वानी खाई आराम सां सुम्ही पियो। मुसलसल 7 ॾींहं साॻी प्रैक्टिस जारी रही। मां हिन खे सिक्का ॾींदी रही, ही घर मोटियो, अबे खे सिक्का ॾींदो रहियो, अबो हिन जो बाहि में उछलाईंदो रहियो ऐं छोरे खे कोई फ़र्क़ु की न पियो। हुन आराम सां मानी बानी खाई लत ॾेई सुम्ही पियो। हाणे 8हों ॾींहुं थियो, हिन जी माउ जा सिक्का बि अची खुटा। सुबुह थी, हिन जो अबो हरपे ते हलियो वियो। हिन पंहिंजी अमड़ खां डिमांड कई त अम्मा मूंखे 3 सिक्का ॾे त आउं वरी शाम जो अची अबे खे ॾींदुसि। त हिन जी माउ वराणियुसि त अबा हाणे मूं वटि सिक्का पूरा थी विया आहिनि, वञी पाण महिनत करे कमाए करे अची पंहिंजे पीउ खे पैसा ॾे, मूं वटि ॿिया पैसा कोन्हनि। सो ही शहर जी तरफ़ परेशान थी वियो ऐं हिन हिकु होटल वारे वटि वञी करे मज़दूरी जी घुर कई त छा अव्हां मूंखे पंहिंजे होटल ते मज़दूरी कराईंदा। होटल वारे हिन खे चई हा, चांहि ढोइण वारो हिकिड़ो छोकिरो हो जेको अॼु बीमार थी पियो आहे, मां तोखे उन जी जॻह ते अॼु मज़दूरी ते रखी सघां थो। सो हिन छोकिरे सॼो ॾींहुं मज़दूरी कई, महिनत कई ऐं एवज़े में हिन खे शाम जो 3 सिक्का होटल वारे तरफ़ां मिलिया, जेके ही खणी करे रस्ते में सोचींदो पियो त वाक़ई महिनत जी कमाई ॾाढी ॾुखी आहे। सॼो ॾींहुं लोड़ण कमु करण बावजूदि मूंखे सिर्फ़ु 3 सिक्का मिलिया। हिन शुक्र करे वियो घर। हिन जो अबो साॻी रीति हिन जो इंतज़ारु करे रहियो हो। उहे 3 सिक्का जॾहिं हिन पंहिंजे वालिद साहब जे हथ ते रखिया, वालिद साहब साॻी प्रैक्टिस दोहराई। उहे 3 सिक्का हिन जे ई साम्हूं बाहि में उछलाए छॾिया। छोकिरो ॾाढो परेशान थियो ऐं आवाज़ ॾेई अबे खे चवणु लॻो त अबा ही छा कयई।
ही मुंहिंजे सॼे ॾींहं जी महिनत जी कमाई हुई ऐं तो ईअं ई बसि बाहि में सटे छॾी। ऐं हिन जो अॿो ॾाढो ख़ुशि थियो इहो ॿुधी करे। हुनखे चवणु लॻो, शाबाश पुट, अॼु वाक़ई तुंहिंजी ही महिनत जी कमाई आहे। 7 ॾींहं पूरा आऊं साॻी प्रैक्टिस कंदो रहियुसि। तुंहिंजा उहे ॾिनल 3 सिक्का मूं बाहि में फिटा कया, पर तोखे को अहसासु कोन थियो। अॼु तूं महिनत जी कमाई करे आयो आहीं। अॼु जॾहिं मूं तुंहिंजा 3 सिक्का कमायल बाहि में फिटा कया त तोखे अहसासु थियो ऐं तूं मूंखां जवाबु तलब कयो त बाबा हीउ छा कयई। अॼु पुट मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं ईअं ई महिनत जी कमाई करे पंहिंजे घर में अची ॾींदे ऐं ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदे। त दोस्तो, महिनत जी कमाई ॾाढी ॾुखी आहे, तंहिं करे महिनत कयो ऐं पंहिंजे वॾनि जा ॿांह ॿेली थियो। अगली वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अगरि ज़िंदगी साथ ॾिनो त ज़रूरु मुलाक़ात थींदी ॿी कहाणी सां गॾु। तेसीं ताईं अल्लाह वाई।